जेसिताईं यार खुद चवेस त कुछ त खा। जॾहिं महबूब चवंदुसि कुछ त खा, चवंदो जीव करे खावां थो। यानी अल्लाह जी रहमत एडो रोज़ेदार के घेरे वेंदी आहे, जो मस्त लगो पियो हूंदो आहे पंहिंजे यार जे दीदार में, मस्त मस्त मस्त। अचानक अल्लाह अकबर जो आवाज़ थींदो आहे, अल्लाह जे तरफ़ खां ऐलान थींदो अथसि त मुंहिंजा आशिक भला कुछ त खा। पोइ पंहिंजो वातड़ो खोलींदो आहे, खजी हूंदी आहे त खाईंदो आहे, पानी हूंदो आहे त पीअंदो आहे, जेको कुछ रब ॾींदो अथसि खाईंदो आहे। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, एॾो अल्लाह जो कुर्ब रोज़ेदार खे घेरे वठंदो आहे, एॾो अल्लाह जो प्यार रोज़ेदार खे नसीब थींदो आहे। ॿुधाए पोइ इन कुर्ब खां वधीक ॿियो दुनिया जो कुर्ब आहे? आहे अदा? पोइ रोज़ो नथो रखी छो मिठा? छा थियो आहे तोखे? कंहिं रोकियो आहे तोखे? मुंहिंजो मदीने जो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, ओ रोज़े न रखण वारा, तोखे ख़बर आहे त हिकु रोज़ो छॾण जे एवज़ अल्लाह 9 लख साल जहन्नम जे बाहि में साड़ींदो। घणा साल? 9 लख साल। हाणे 9 लख साल केतिरा वॾा आहिनि? हींअर त तो असांजे लाइ वॾा आहिनि, पर रब जे तौबह जा दरवाज़ा बंदि कोन थई। छादा? अल्लाह जे तरफ खां तौबह जा दरवाजा बंद न थई। जन्नत जा दरवाजा अल्लाह कदे खोले छडींदो आ, कदे बंद करे छडींदो आ। रैयान दरवाजो रोज़ेदार जे ला खुलंदो आ, वरी बंद थी विंदो आ। जहन्नम जा दरवाजा कदे खुली विंदा, कदे बंद थी विंदा। पर मुझे रब जे नाले ता सदको वञा, अल्लाह ताला जो पांजे महबूब जे उम्मत सा एतरो प्यार आ। जन्नत जहन्नम जा दरवाजा त खुलंदा ही बंद थींदा रहन था, पर तौबह जो दरवाजो कदहीं भी रब जे ज़ात बंद न कयो आ। कदहीं भी अल्लाह तौबह जो दरवाजो बंद न कयो थई। एडो रब मेहरबान आ। रब जे तौबाना जेड़ो आही तेड़ो आही, त मां खुदा जो न। सुबह जो भुलियल जेकर शाम जो मोटियो सो भी न भूलियो। सुबह जो भुलियल शाम जो मोटियो तो भी न भूलियो। जेकर रोज़ा रमजान जा रहजी विया थई, 27 रोज़ा गुजरी विया हन, 28 29 अल्लाह कंदो त 30 थींदा। आमीन चो इंशाअल्लाह ताला। अञा 3 रोज़ा रहा पिया थई। ओ चरिया जेकर हिकड़ो मिनट भी यार जे दीदार जो मिली वने तो वो भी काफी आ। हिकड़ो कतरो भी रहमत जो मिली वने, जेके आशिक चयो रहमत दा दरिया इलाही हर दम वगदा तेरा, जे एक कतरा मिल जावे मैनू ते बन जावे कम मेरा। रहमत दा दरिया इलाही हर दम वगदा तेरा, जे की कतरा बख्शे मैनू ते बन जावे कम मेरा। दिल चवे थी ॾिसूं था त 27 रोज़ा गुज़रिया, कुछ न कयोसीं, पर रब चए थो अञा मुंहिंजा दर त खुलियल थई न। आशिक छा थो चवे? घर में वेखा अमला वल्ले ते कुछ भी नहीं मेरे पल्ले। जेकॾहिं अमलन खे ॾिसां त झोली खाली आ, पर मौला जे मैं वेखा रहमत रब दी बल्ला, जे मैं वेखा रहमत रब दी बल्ले बल्ले बल्ले। अल्लाह जी रहमत वडी आ। गाला मिठा अल्लाह जी रहमत वडी आ। तुझा साजा गुनाह कुछ भी ना है। जेकर रुगी तौबह जी तौफीक मुझो रब अता फरमाए, तौबह कंदो वञ। सजी जिंदगी शिरक कये, सजी जिंदगी कुफ्र कये, कत्लो गारतगिरी कये, तवील नथो वञा। पर जेकर तौबह जी तौफीक रब हुन खे ॾिनी, याद रखी छॾ, नेकी करण जी तौफीक अल्लाह ॾींदो आ, त गुनाह खां बचण जी तौफीक भी मुझो रब अता फरमाईंदो आ। जेकर मरण खां अॻु में तौबह नसीब थी त खुश नसीबा, पक समझ त रब राज़ी आ।
ओ मुझा मिठड़ा भा तो भाजी जे करे अल्लाह जे ज़ात तौफीक अता फरमाई अज जो अज तुझे दिल में जे करे ओ ख्याल आयो तो 27 रोजा रमजान शरीफ जा गुजरी विया कुछ न कयुम हिक हिक रोजे जे वज 9 लख साल मुझे महबूब जो फरमान सच्चा मुझे सरकार जो फरमान सच्चा ओ मुझा मौला मुझो छा थींदो जेकर अज रात रोई करे पंहिंजे रब का दुआऊं घुरी ओ मौला ख्वार है बदकार है डूबे हुए जिल्लत में है कुछ भी है लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में है रोई करे दुआऊं घुर ओ मुझा सुना करीम रब जेड़ो आया तेड़ो तुझो बानड़ो आ तुझे महबूब जो उम्मतियां ओ मुझा मौला पंहिंजे महबूब जे सदके मुके पोयूं खताऊं माफ फरमाए ओ मुझा मौला मुके तौफीक अता फरमाए इरादो मां तो कया इरादे पूरे करण जी ताकत करीम रब तू अता फरमाए त मां सुबह जो सवेल रोजो रखा तू भी राजी थी त तुझो दिल पर मोहम्मद करीम भी राजी थी वने इरादो कर नियत मजबूत कर हयाती ते कोई भरोसो न थई याद रखी छड़ जेकर नफ्स कुत्तो जेको तुझे असांजे अंदर में शिब पलीत मौजूद आ ओ चवंदो सुबह जो पानी तुझो केर वहंदो हर तुझो केर हलाइंदो गाह तुझे पारा केर कंदो वणन जी गुड तुझे पारा केर कंदो दुकान जो कम तुझो केर हलाइंदो नौकरी तुझे पारा केर कंदो ओ मुंजा दोस्त अजीज मुखे बुधा तुझो अबो का देवियो तुझो डाडो का देवियो तुझा पड़ डाडा का देविया ये जमीनू इते ही पयूं हन ये घर इते ही पया हन बुधा उहे जने होया तू न होए त जमीन जो कम हलियो पे या न जेकर 8 ॾींहं तू बीमार थी वने बुखार डाढो थी वने हलण चरण का वडो थी वने बुधा तुझे जमीन जो कम हलंदो या न ओ मुजा दोस्त अजीज यो नफ्स पली तो कुत्तो जे को दुश्मना यो तो कैसा के वरगलाए रहयो आ यो अल्लाह का परे करे रहयो आ ओ मुजा दोस्त तू अल्लाह जो थी वन सभई कम अल्लाह पांजे कुदरत सा तो जा कराए छडींदो रब जो थी त दिस रब जो थी त दिस तवक्कल करे त दिस चरिया मुंह जड़ो एकड़ो गुनाहगार बेकार पागल मानू चरियो मानू केतरी मंजिल करे रात कराची पहुंतासे तकरीबन सजी रात ओजागे में गुजरी सवाए के 4-5 मिनट खड़ी हई हुजे एड़ो अची मथा टाइम पहुतो जो सहरी करण जो टाइम कोन पियो मिले मेहमान बाहर अचना होया एयरपोर्ट ते रात गुजरी वई ता त सुबह जा 5 थी विया रोजो इए नियते छडियो वापस गाड़ी में सजी वाट अख कान पई खुले निंड लगी पई हुई सोचो सी अलाए छा थींदो अज इए रोजो नियते छडियो पर खुदा जी जात गवाह वा त 26 रोजा हिकड़े पासे अज जे रोजे जो मजो ही पांजो हो इफ्तारी जे टाइम ते न उञ हुई न भुख हुई कंहिं भी किस्म जी तकलीफ को न हुई मुझो रब करीम ओ चरिया तू गौर त कर तू जे करे पांजे यार जेला थोड़ी तकलीफ सही थोड़ो दुख सही ऐ उन यार के खबर पवे त अदे वली दाद यार मुझे करे अज ही कम करे विधो अज मुझे करे बा सजो दी लोड़ियो थई अज मुझे करे ही कम कयो थई उन वली परू दाद जे वस में जेको कुछ हुंदो तोखे दींदो या कोन दींदो अदा दींदो कोन दींदो पर जेकर सोने रब जे रजा खातर तू सजो दी भुख काटी सोने करीम रब जे खातर सजो दी उञ काटी छा मुझो रब तोखे छडे दींदो कोन छडींदो अदा तोखे छा थी वयो आ मुसलमान यो नफ्स तुझो दुश्मन थे याद रखी छड यो तुझो सजन नाहे जेकर नौजवान है त यो न सोच त जवानिया ओ चरिया अल्लाह बेनियाज आ हुन जादो न की जवान न की पोढ़ो न की नंढो न की वडो जेडी मन वक्त भरजी आयो बस संग के सट अचे वई नौजवान भी हलियो वियो पोढ़ो भी हलियो वियो जीजल अमड़ दिसंदी रही दोस्त दिसंदा रहा रोवंदा रहा कोई भी कैसा गड कोन विंदो मुजा मिठड़ा का अमड़ भी पुत्र सा कब्र में कान विंदिया त दोस्त सा किथों विंदो चरिया भुल जो न वक्त हथन मा न विञा अन्या टाइम पियो थई 3 रोजा अन्या बचा पिया थई अन्या भी शैतान कैद लगो पियो आ जहन्नम जा दरवाजा बंद लगा पिया हन फतूबू इल्लल्लाह तौबतन नसूहा तौबा जा दर खुलिया पिया थई अज दिल में सच्ची तौबा करे अज़म कर त सुबह जो रोजो रखंद मुझा मौला तोखे राजी करण जेला मुजी दिल गवाही थी रे त रब तोखे माफ करे छडी
छो त मुझो रब ॾाढो मेहरबान आ। अल्लाह जी बख्शिश कहे मुल्ले मुंह जड़े चरे जी मोहताज ना है, खुदा जी बख्शिश पंहिंजी आ। रब चे तो बाना ला तक़नतू मिर रहमतिल्लाह, मां अल्लाह जे रहमत मां ना उम्मीद न थी। हे लौंग फकीर के खुदा छो शौक़ ॾिनो, इन में भी खुदा जी का हिकमत हूंदी। हुन फकीर हेॾो प्रोग्राम कयो आ, जेकॾहिं तव्हां मां कंहिं हिक ॿिनि चइनि खे बि जेकॾहिं सुभाणे हे चार सुहिणियूं ॻाल्हियूं ॿुधी रोज़े रखण जी तौफ़ीक़ रब ॾिनी त पोइ बि लौंग फकीर जा ॿई जहान ठही विया। पर इए न त लौंग फकीर पान सुभाणे वते अंब ही पान खाइंदो, इए न थे। पहिरी उन जी जिम्मेवारी आ जेको ही प्रोग्राम करे थो त पांजे खुदा जो खौफ रखे, रोजा रखे, ता उन जो पैगाम ॿियनि ताईं भी पहुचे। घरन में मुझू अमड़ियूं, मुझू अदड़ियूं, मुझू भेनरियूं वेठियूं आहिनि। ओ अल्लाह जूं बानड़ियूं, तव्हां भी रोजा रखो। याद रखी छॾियो जीअं मर्दन ते क़ुरान करीम जो हुकुम आ, औरतुन जे लाइ भी वही क़ुरान करीम जो हुकुम आ। औरतुन जे जिंदगी जो मकसद सिर्फ इहो न आहे त माल जो गाह कन, घर जी मानी पचैन, इहो भी औरतुन जे जिम्मेवारी में शामिल आ। लेकिन क़यामत जे ॾींहुं जीअं मर्दन खां सवाल थींदो तीअं औरतुन खां भी सवाल थींदो। अल्लाह जूं बानियूं, अम्मा फातिमा ज़हरा जे ज़िंदगी खे ॾिसो, बीबी राबिया बसरी जे ज़िंदगी खे ॾिसो, अम्मा आयशा सिद्दीका जे ज़िंदगी खे ॾिसो, अम्मा खदीजतुल कुबरा जे ज़िंदगी खे ॾिसो। अल्लाह जूं बानियूं उन्हनि सॼी ज़िंदगी पंहिंजे रब जे इबादत में गुज़ारे छॾी। खुदा जूं बानियूं रोज़ो रखो, अल्लाह जूं बानियूं रोज़ो रखो। ऐं टी ॻाल्हि इहा, मुंहिंजे मदीने जे शहनशाह फरमायो, रोज़ेदार जेकॾहिं रोज़ो रखे ऐं इफ्तारी जे टाइम ते दुआ न घुरे, उन जो मिसाल ईअं आहे जीअं सॼो ॾींहुं मज़दूरी करे शाम जो पैसा वठण खां सवा घर हलियो वञे। रोज़ेदार रोज़ो रखी करे जॾहिं रोज़े खोलण जो टाइम थे, खाधो पीतो अॻियां रखी करे अखड़ियूं बूटे वेह, अखड़ियुनि मां लुड़क लाड़े ॾिस त सही, रब खां घुरी ॾिस त सही, पंहिंजे अल्लाह के सरड़ा करे ॾिस त सही। जेके जेके कम तुंहिंजा 11 महीननि जा रुकिया पिया आहिनि, ओ चरिया अल्लाह जा जेके औलिया, अल्लाह जंहिंखे चइबो आहे ख़ुदा जा वली, सभई दुनिया जा मक़सद कम रखियो वेठा हूंदा आहिनि। उन्हनि खे पक हूंदी आहे त जीअं रमज़ान जो चंड ॾिसबो वेंदो, सभई कम न थियण वारा थींदा वेंदा। मुझा दोस्त जीअं न दुनियादार माण्हू खे आसरो हूंदो आहे, ॼाण फलाणो MPA MNA आयो, बस अधे जो यार इजो थो अचे, ॿ ठीका नहीं, पाणे कर्ज़ बर्ज़ विया हलिया। दुनियादार जो दुनिया में आसरो हूंदो आहे, पर अल्लाह वारनि जो पंहिंजे करीम रब में आसरो हूंदो आहे। हे रमज़ान शरीफ़ ईअं थी मुंहिंजा दोस्त, सालनि जूं कटूं लाहण जे लाइ, ज़िंदगीअ जा कुधा कम कयल अथई, उन्हनि सभिनी खे मेटण जे लाइ उथी जाग त लॻई भाग। कॾहिं ॾिठो अथई आधी राति जो टाइम हूंदो आहे त पखी जेके त छा, पर वड़न मां अजीब किस्म जो आवाज ईंदो आहे, जेके अल्लाह जे ज़िक्र जो लोलियूं कयो वेठा हूंदा। जंग में रहण वारा हो न, थींदो आहे न राति जा 12 थींदा आहिनि, तंहिंजे पखियुनि जो आवाज़ थींदो आहे न मिठा, थींदो आहे या कोन थींदो आहे? भला उन्हनि खे 100 मण कंहिं पखी जे घर में कोन, बैंक में के 1.5 लख रखियल, चरिया न पखियुनि त ॾिस। मुस्लमान गौर त कर, सुबुह जो उथंदा आहिनि, सॼो ॾींहुं पंहिंजे इन रोज़ड़ीअ खे चुंब सां चुगे चुगे दाइणो उहो खणींदा आहिनि, जेको जे आख़िर में वेठल बचिड़े खे खाराईंदा आहिनि। सॼी रात बग़ैर कंहिं रखण जे, सॼी रात वरी पंहिंजे हर टाइम ते ईअं पखियुनि जा अजीब आवाज़ थींदा आहिनि, नंढड़नि नंढड़नि जीतनि जा अजीब आवाज़ थींदा आहिनि। इहे आवाज़ में छा कंदा आहिनि? इहे मुंहिंजे रब करीम जो ज़िक्र कंदा आहिनि, शुक्र कंदा आहिनि, सब्र कंदा आहिनि। वरी सुबुह थींदो आहे, वरी आहेरा छॾे वरी अल्लाह जे दरबार में निकिरी करे, ख़ुदा जे मख़लूक ज़मीन में निकिरी करे पंहिंजे बच्चनि जी रोज़ी जी तलाश कंदा आहिनि। तूं असां साल साल जो अन्न गॾु था कयूं, सॼी राति ईअं था सुम्हूं पिया, जे गॾो ढेर लॻो पियो हूंदो आहे, ड्रां ड्रां पियो कंदो आहे न, ईअं खोंगरे जो ठका पियो लॻंदो आहे। मुस्लमान यादि रखी छॾ, क़बर में अकेलो वञणो अथई, कोई गॾु न हलंदे। हिकिड़ो शाइर ज़हन में अचे वियो पखियुनि जे मुतालिक़, है उथी आधी रात ओ पखी लात लवने, उथी आधी रात पखी लात लवने, पंहिंजे मालिक जो वेठा ज़िक्र कने, उथी आधी रात ओ पखी लात लवने, उथी आधी रात पखी लात लवने, पंहिंजे सुहिणे रब जो ज़िक्र पिया कने, उथी आधी रात। पखी वक्त बे वक्त पुकारन था,
असां इंसानन खे उथारन था। 12 थींदा त पखियुनि जी लोलियूं, 3 थींदा पखियुनि जूं लोलियूं, 4 थींदा पखियुनि जूं लोलियूं। जिन घड़ियाल लॻो पियो हुजे, टाइम थींदो वञे, घंटी वॼाईंदो वञे, ईअं रब जे ज़ात हुननि खे पंहिंजे शुक्र जी नेमत ॾेई छॾी आहे। है पखी वक्त बे वक्त पुकारन था, असां इंसानन खे उथारन था। कयो नजर सभिनी ॾे अदा निहारन था, कयो नजर सभिनी ॾे निहारन था। चवनि हाय हाय बोड़ा की न ॿुधने उथी आधियाते। पखियुनि जूं ॿोलियूं ॿुधंदो हुई न मिठड़ा, पोइ वाइदो कर भला सुभाणे रोज़ो रखबो या न? इंशाअल्लाह ताला। चओ हयाती जे मथां भरोसो न आहे, कहिड़ी ख़बर आहे तो असां मां कंहिंजी अॼु आख़िरी ज़िंदगी जी रात हुजे? काई ख़बर न थई दोस्त। पता चाहे रात न भला सुभाणे रखंदुसि, ओ चरिया सुभाणे कंहिं ॾिठी आहे, तोखे कहिड़ी ख़बर त सुभाणे ताईं ज़िंदगी साथ ॾींदी या न ॾींदी? ही अल्लाह तौबह जो टाइम ॾिनो आहे। हींअर जो हींअर दिलि में अज़म कर ऐं दिलि में पक्की तौबह कर, मुंहिंजा मौला इरादो मां थो कयां, तौफ़ीक़ तूं ॾिजां त सुभाणे रोज़ो रखां। बाक़ी 3 रोज़ा उन कुराड़ी औरत वांगुरु त यूसुफ खे ख़रीद त कान करे सघंदसि, पर ख़रीदर में नालो त ॻणाए छॾींदसि। सजे रमज़ान जा रोज़ा त न रखियासीं, 27 रोज़ा गुज़री विया, उहा नेमत त हासिल न कईसीं, पर बाक़ी 3 रोज़ा रखी रोज़ेदारनि जे लिस्ट में नालो त ॻणाए छॾ। मुस्लमान मन रब जी ज़ात पंहिंजे महबूब जे सदके में ईअं जोश अचे वञे, रब जे ज़ात जे रहमत खे ऐं बेड़ा पार थी वञनि। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, आख़िरी ॻाल्हि जेके कुंड पासे में ॿुधनि उन्हनि जे लाइ ऐं तुंहिंजे लाइ बि, छो त अल्लाह ताला जा लख एहसान, मदीने वारे साईं जा करोड़ों करम, सजण साईं मुर्शिद एड़ी निगाह करे छॾी आहे, एड़ो त डॉक्टरी कोर्स मूंखे कराए छॾियो अथनि जो सर्जन ॿुधंदा हो न, सर्जन अल्लाह जे ज़ात क़ुरान करीम जे नेमत सां, मदीने वारे घोट जे इश्क सां मूंखे एड़ो थधो थधो सर्जन बनाए छॾियो आहे जो जेको अंदर में गदूद हूंदो आहे, रब करीम जे मेहरबानीअ सां, मदीने वारे घोट जे रहमत सां, सुणे दादुले दस्तगीर जे फैज़ सां, सजण साईं जे निगाहे करम सां एड़ो ऑपरेशन करे छॾींदो हां जो मरीज़ खे सूर बि न थिए, रत बि न निकिरे, टाको बि न लगे, गदूद भी निकरी वने। एडा करम हन मदीने वारे साईं जा। चवंदे कीअं? बुध मुझे मदीने जे शहंशाह फरमायो। टाइम घणो थियो एजाज भाई? 12। खैर आहे भला, हीअ हिकिड़ी ॻाल्हि त करे वठूं। माइट राजपुरनि सां क़िस्मत सां मुलाक़ात थी आहे, ॿुधंदा त राजपुर चरिया, अॼु ॾिसो त वाकई राजपुर चरिया अथव। सॼे ॾींहं जो थक यादि कोन्हे, कल्हो को सफ़र में न, कल्हो को थक न, जो को थक चरियो राजपुर त राजपुर चरियो, हल चरियो त चरियो, पर न राजपीर जे करे चरियो कोन हा, पर पंहिंजे सजण पीर जेका ज़िमेवारी ॾिनी आहे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे दीन खे दर दर ते पहुचाइण जी, उन चरियो कयो। मुझे मदीने जे शहंशाह फरमायो त रजब अल्लाह जो महीनो, छा मदीने जे साईं फरमायो? रजब अल्लाह जो महीनो, शोबान मां मुहम्मद जो महीनो, ऐं रमज़ान मुझे गुनहगार उम्मत जो महीनो। गौर कजा, रजब अल्लाह जो महीनो, शोबान मां मुहम्मद जो महीनो, रमज़ान मुझे गुनहगार उम्मत जो महीनो। पहिरीं मुझो खुदा, विच में मुझो सुहिणो मुस्तफ़ा, हेठों गुनहगार उम्मत, हेठा गुनहगार उम्मत। मुझा मदीने जा साईं इहा तरतीब कीअं ॾिनई? ओ दिल पर इहा तरतीब छो ॾिनई? मुझो साईं चवे थो त ए मुझा बाना, ओ मुझा उम्मती गौर कर, हर अमड़ के पंहिंजे बच्चे सां प्यार हूंदो आहे, हर ईंदड़ जेका पंहिंजे वॾे जी जेका घर वारे जी कावड़ हूंदी आहे उहा अमड़ टारींदी वेंदी आहे। घर में ॾाढो नानो जेको बि सरबराह हूंदो आहे घर जो, उहो बच्चे ते कावड़ कंदो आहे त विच में अमड़ टप ॾेई करे उहे सभई तकलीफ़ूं पाण बर्दाश्त करे वेंदी आहे, उहे ताना मेहणा पाण बर्दाश्त करे वेंदी आहे, पर चवंदी आहे त मुंहिंजे बच्चे जे मथां हथ न खजे।
ये थींदो आहे या न? मुझे मदीने वारे शहनशाह जे ज़िंदगी दे निहारियो पाक जिंदगी मुझे मदीने वारे साईं जी जैसा अल्लाह जो एतरो त प्यार आ जो थोड़ी थोड़ी गाल थींदी आ अल्लाह जिब्राइल के चवंदो आ त जिब्राइल वञ मुझे यार दे ही पैगाम खण दुनिया में सवाल थींदो आ जवाब अर्श ताईंदो आ सवाल फर्श ते थींदो आ लेकिन तो गौर करे निहार त मुझे महबूब मदीने वारे घोट के अल्लाह ताला जे ज़ात बाबरकत ज़मीन ते ज़ाहिरी केडियूं तकलीफूं दिनियूं इन तकलीफुन जो मकसद छा आहे हिकड़ो ही मकसद अम्मा आयशा सिद्दीका सलामुल्लाह अलैहा फरमाईंदी आ आधी रात जो टाइम आ खणी जो मां निगाहूं खणी दिसां त मुझो दिल पर घोट मदीने वारो साईं पाजे मुसल्ले ते ज़ारो कतार रोई रहियो आ नमाज पढ़ी रहियो आ बीठो आ त कलाकनि जा कलाक रुकुअ में कलाकनि जा कलाक सजदे में कलाकनि जा कलाक अम्मा साइण फरमाए थी खणी जो ॾिसां त मुझे महबूब मोहम्मद घोट करीम जे अखिड़िन मां लुड़क लड़न था ज़मीन ते हली रहिया नमाज मां फारिग थिया कदमन ते पहुची करे अर्ज कयम त मुंहिंजा सोना दिल पर घोट कहिड़ी ॻाल्हि तव्हां खे रोआए छॾियो आ ज़ारो कतार रोई रहिया हो ओ मुंहिंजा दिल पर जन्नत जो दरवाज़ो तो महबूब जे लाइ खुलंदो अल्लाह जी ज़ात पहिरियों कदम तो दिल पर जन्नत में तो हबीब जो हूंदो बाक़ी कायनात बाद में ईंदी मुझे मदीने जी शहंशाह फरमायो आयशा कंहिं बि ॾुख न रोआयो आ मां पंहिंजे गुनाहगार उम्मत जो हाल ॾिसी करे पंहिंजे रब जे दरबार में रोई अर्ज करे पंहिंजे गुनाहगार उम्मत के बख्शराए रहियो हा मुझा मिठड़ा इन करे मुझो महबूब दरमियान में थो अचे विच में थो अचे त जॾहिं अल्लाह अल्लाह चाहे मां पहिरीं अर्ज कयो न जेकॾहिं अॼु टाइम हुजे त रुॻी कुल वल्लाहु अहद सूरह इखलास सूरह इखलास इखलास माना खालिस जंहिंमें अल्लाह जे वहदानियत का सवाबी ॻाल्हि ई न हुजे बस इन हिकड़ी सूरत के रुगी न मां तर्जुमो कयां त राजन जा ऑपरेशन थी वञनि उन्हनि जा कदूद निकिरी वञनि मुंहिंजा दोस्त अल्लाह फरमाए तो कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद ओ मुझा दिल पर हबीब कायनात के ऐलान करे बुधा मां अल्लाह पांजे वहदानियत में अकेलो हां मां वहदहू ला शरीक हां मां अल्लाह बेनियाज आया मुके कंहिंजी कान नाहे मुके कंहिंजी परवाह नाहे अमड़ जे झोल मां जवान बच्चो खसे छड़िया मां खुदा के काई परवाह नाहे 1000 मानू एकड़े लम्हे में मारे छड़िया मां खुदा का पुछण वारो कोई नाहे सुनामी जो तूफान आणे करे जवान पोड़ा पक्का त छा पर मासूम बारन के निंड मौत जी सुमारे छड़िया मां खुदा का पुछण वारो कोई नाहे मरगला जे पहाड़न में मां अल्लाह ज़िलज़िले के लोडे छड़िया जबलन के लुडण जो हुक्म दई छड़िया लखे मानू निंड में जगहन जे अंदर दबजी मरी वञन मां अल्लाह के कंहिंजी परवाह नाहे ओ मुझा हबीब ऐलान करे दुनिया के बुधाए मां अल्लाह एडो बेनियाज आहियां मां अल्लाह जी ज़ात वा लम यलिद वलम यूलद मां अल्लाह के जो औलाद न आहियां मुझो अल्लाह जो कोई औलाद नाहे बता को ई समझे त अल्लाह जे ज़ात के राज़ी करण जे ला उन जे औलाद के सिफारिश वठी हलंदासे या अल्लाह के जो औलाद आ उन दे सिफारिश हलंदासे मुझा दिल पर ऐलान करे कायनात के बुधा काई भी सिफारिश मोट कान हलदी वलम यकुल लहू कुफुवन अहद मां अल्लाह पांजे वहदानियत में हिका ओ मुझा मौला तुजी वडाई तुजो जलाल पर मुजी गुनाहगार उम्मत का दे विदी अल्लाह फरमाए ओ हबीबा व रदिय लहू कौला मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत पांजे मुकम्मिल तारुफ जे अंदर उथंदे तोके इन करे हुक्म फरमायो आ त जडे कायनात सजी मां अल्लाह जो हमदो सना पढ़े मां अल्लाह जे सूरह इखलास जे मथा नजर विजे त पहिरी दिल पर तुजो नालो पढ़े उन के पक थी वने अगर अल्लाह के राजी करणो वा त बियो कोई दरवाजो ना है अगर खुदा के राजी करणो वा त हिकड़ो दरवाजो मुस्तफा करीम जो मुझा महबूब छो त मां खुदा जे जलाल के मां खुदा जे बेनियाजी के मां खुदा जे वहदानियत ऐं वडाई के जे मुझा मुस्तफा तू तो समझी त कायनात जो कोई न थो समझी सके
इन करे मुझा महबूब दरमियान में मां अल्लाह तोखे थो आणिया इन करे त हबीब तुझी उम्मत त दुआऊं घुरंदी मां खुदा बेनियाज आहियां मां पंहिंजे जलाल में पर हबीब जे करे विच में तू मुस्तफा करीम हुंदे पंहिंजे गुनाहगार उम्मत जे ला मां अल्लाह तोखे इज़्न ॾेई छॾियो आहे लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर मां के खुदा के दे के जे रोण जी परवाह ना है के जे दहन करण जी परवाह ना है के जे ईजान जी परवाह ना है छो त मां खुदा अल्लाह समद बेनियाज आहियां पर मुझा महबूब तो के मां खुदा रहमतल लिल आलमीन बनायो आ रऊफुर रहीम बनायो आ तू त पांजे बानन सा एतरो प्यार तो करी जो उन के थोड़ी भी तकलीफ आंदी आ तो खां बर्दाश्त न थींदी आ इन करे मां अल्लाह तो के दरमियान में रखियो आ मां अल्लाह जो जे करे को डमर हुजे या कावड़ हुजे तुझे गुनाहगार उम्मत के तकलीफ पहुंचे ओए दाहू कंदा वञन मुझा दिल पर तो का बर्दाश्त न थींदा तो का पाजे गुनाहगार उम्मत जो दाहू बर्दाश्त न थींदियूं ऐं मां खुदा का वरी दिल पर तुझा हथड़ा खाली कण बर्दाश्त न थींदा मुझा महबूब तू पंहिंजे उम्मत जे प्यार में मजबूर आ मां खुदा तुझे प्यार में मजबूर न आहियां छो त मां वहदहू ला शरीक आहियां मगर मां खुदा तोसां एतिरो त प्यार कयो आ जो मां अल्लाह जे शान जे लाइक़ ई इहा ॻाल्हि आ जो हबीब हथड़ा तू खणंदो वञी मां अल्लाह जी बख़्शिश वठ त मुझा दोस्त शोबान मदीने वाले घोट जो महीनो बाद में रमजान पहरी रजब अल्लाह जो महीनो केड़ो अल्लाह पांजे यार के घुरायो मुलाकात करे दम दीदार थिया मुलाकातू थी वयो दरमियान में शोबान जो महीनो अचे वियो हबीब पांजे रब के सवाल करे आयो हाने शोबान जो सजो महीनो रब्बुल आलमीन जो महबूब पांजे रब के सवाल कंदो थो रहे ओ मुझा मौला मुझे गुनाहगार उम्मत जी पारत थई ओ मुझा मौला मुझे गुनाहगार उम्मत जी पारत थई जीन एकड़ो हारी हर हलाए वट में जमीन के आणे भितर भोरे छडींदो आ कलर ॾेई छडींदो आ भाण विझी छडींदो आ बिजू छलाए छडींदो आ इंतजार कंदो आ रुॻी आसमान मां बारिश वसंदी वञे त गुलाब जा गुल टिड़ंदा वञन मुझो महबूब मदीने जो साईं पांजे खुदा के राजी कयो वेठो आ इन जे लाइ त जीअं रमजान जो चंड ॾिसबो वञे मुझो गुनाहगार उम्मती दुआऊं घुरंदो वञे मुझो सुहिणो रब कबूल कंदो वञे एडो खुश नसीब आही मुसलमान अल्लाह ताला जे ज़ात फरमायो शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फीहिल क़ुरआन याद रखी छॾ मुस्तफा जे दर खां सवा बाक़ी कूड़ थई कूड़ थई धूड़ थई कुछ न थई अगर को दर आहे मुझे मुस्तफा जो आ सिर्फ जुबान जे हद तई न दिल सा पांजे दिल भर जे दर ते झुकी पो त अल्लाह तो के औलिया अल्लाह बनाए छडींदो जेको पांजे दिल मदीने वाले घोट जे इश्क में मस्त कंदो आ अल्लाह जी ज़ात उनके एतरो त अता फरमाए छडींदो आ जो दुनिया हुन जे दरन ता खाईंदी आ पर जेको मदीने वाले घोट जे मोहब्बत जो ज़रड़ो अंदर में न रखंदो आ रुगी दुनिया के देखाण जे ला ये सब कुछ कंदो आ तो अल्लाह फरमाए तो बाना भले तू दुनिया के पागल बना भले तू दुनिया के रंग रूप करे देखार लेकिन मां अल्लाह का तुझी दिल गुझी ना है याद रखी चल मुझा मुसलमान भा हाने जो हाने गौर कर पांजे लफ्जन ते पांजे अकुल ते पांजे अकीदे ते पांजे ईमान ते नजरे सानी कर हबीब जे दर का सवा कोई दर ना है खुदा जी पांजे तन्हाइन जे मथा भी नजरा इज्तिमाई जिंदगी जे मथा भी नजरा असा हर घड़ी पांजे हबीब जे इश्क ई मोहब्बत में रहूं इन करे त शल सोहणो रब करीम राजी थी अल्लाह राजी थियो त ही जहान भी ठही विंदो हू जहान भी ठही विंदो रब करीम जी ज़ात इन फकीर लौंग के खुश रखे इन जे बचड़न में ईमान में माल में अल्लाह बरकत अता फरमाए जमी जमायत जे अल्लाह ताला दिलन जी नेक तमन्नाओं पूरी फरमाए हे मुझा दोस्त तहां जे आगे पैगाम आ मुझा दोस्त इन पैगाम के समझण ला याद रखी छड़ियो एकड़ो आसान ए सौलो तरीको आ भाजी जी जरूरत पौंदी त कह सब्जी जे दुकान ते वणबो कह मुझा दोस्त मेडिकल स्टोर ते कोन वणबो
पर जेकर कहीं गोरी जी जरूरत पवंदी तो वरी मेडिकल स्टोर ते वञबो, कहीं सब्जी जे दुकान ते कोन वञबो। ही जेको रंग आ, हे जेको फकीरी रंग आ, हे जेको इश्क जो रंग आ, हे जेको अल्लाह ही अल्लाह जे रसूल जे प्यार जे समझण जो रंग आ, हे कहीं मुल्ले मौलवी जी जाइ न है। इहो रंग हासिल करण जे लाइ कहीं उन जवान वट वञणो पवंदो जंहिंजूं अखियूं पंहिंजे दिल भर जो दीदार करे चुकियूं हुजनि, जंहिंजे हिननि अखियुनि दंदर जे अखियुनि हबीबन जो दीदार कयो हुजे। जंहिं हबीबन जो दीदार कयो त अल्लाह जो दीदार कयो। उन्हनि खे अल्लाह औलिया अल्लाह जे नाले सां सॾे छॾियो आहे। पंहिंजे प्यारे कुर्ब में अल्लाह जे ज़ात उन्हनि खे सॾियो आहे। उन्हनि जे दरवाज़े ते मुंहिंजा दोस्त माण्हू इन लाइ वेंदो आहे त मां पंहिंजे रब जो कुर्ब हासिल कयां, मदीने वारे घोट जी शरीयत हासिल कयां। त मुंहिंजा दोस्त अॼु जो अॼु मुंहिंजा राजपर मिट या ॿियनि क़ौमुनि वारा वेठा हो, तव्हांखे दावत आहे सुभाणे के सिज में निकिरी पओ। दरगाह अल्लाहाबाद शरीफ कंडियारो परे कोने, मुझे सजन साईं जो देरो लगो पियो आ। हे तव्हांजो फकीर राजपर उन दरबार जो खादिम आ, सजन साईं जो फकीर आ। अच अल्लाह वारन वटि एड़ो सुरमो चखाईंदे, मुंहिंजा दोस्त एड़ो ज़िक्र चखाईंदे, एड़ो सुरमो अखियुनि में विझंदे। हे अखियूं जेके पहिरीं तुंहिंजो दुनिया जो हुस्न ॾिसी करे मस्त लॻी पयूं आहिनि, पोइ पंहिंजे यार जो हुस्न ॾिसी मस्त थी वेंदियूं। सजन साईं जे दरबार ते पहुच, अल्लाह जे ज़िक्र जूं लोलियूं लगी पयूं हन। अशद आंगुर तुझे कल्ब जे मथा रखंदा, दिल तुझे के अल्लाह जे ज़िक्र सां मस्त कंदा। उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे बस तुझी दिल में रुगी तमार हुजे, मुझी दिल ज़िक्र थी करे अल्लाह अल्लाह अल्लाह। पोइ जंहिं दिल पीता इश्क दा जाम सादिल मस्तो मस्त मुदा। जॾहिं अंदर में हिकु दफ़ो रब सुहिणे जो ज़िक्र अचे वी, इहा दिल मस्त थी वई। पोइ हर घड़ी मुंहिंजे रब जो ज़िक्र कंदो रहंदे, छो त रब जो ज़िक्र करण जो तरीक़ो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम ॾसियो आहे। मुझे मुस्तफ़ा करीम जे प्यार जी निशानी आ त अल्लाह जो ज़िक्र कर, याद रखी छजा। मुझे मुस्तफ़ा करीम जे प्यार जी निशानी आ त अल्लाह जे ज़िक्र में मस्त थी। ऐं मुझे रब जे प्यार जी निशानी आ त मुझे मदीने वारे घोट जे मथां दुरूद पढ़ंदे पढ़ंदे मस्त थी वञे। हाणे ॿुधा, अल्लाह खां सवा रहंदे या मुस्तफ़ा खां सवा रहंदे, न कि खुदा खां सवा रही था सघूं, न कि मुस्तफ़ा खां सवा था रही सघूं। मुझे मुस्तफ़ा जो फरमान पहिरीं आहे, छो त अल्लाह जी वाट मुस्तफ़ा करीम ॾसी आहे। मुस्तफ़ा करीम चयो त क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह, इन करे ला इलाहा इल्लल्लाह जो दर्स मुझे मुस्तफ़ा ॾिनो आहे, मुहम्मदुर रसूलुल्लाह जो दर्स मुझे रब ॾिनो आहे। ॿुधा, अल्लाह सां प्यार आहे या न? जे अल्लाह सां प्यार आ त हर घड़ी हबीब ते दुरूद पढ़ंदो वठ। मैं सो जाऊं या मुस्तफा कहक, मैं सो जाऊं या मुस्तफा कहते कहते, मैं सो जाऊं या मुस्तफा कहते कहते, खुले आँख सल्ले अला करते करते, खुले आँख सल्ले अला करते करते, मैं सो जाऊं या मुस्तफा करते कहते, खुले आँख सल्ले अला करते करते। इहो अल्लाह जो प्यार, हे वरी मुझे मुस्तफ़ा जो प्यार कहिड़ो। उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे, वुज़ू हुजे या न हुजे, ज़ुबान भले तुझी ख़ामोश हुजे, तारूं सां चस्पान हुजे, मगर दिल में रुगी ख़याल रख। जीअं आशिक़ पंहिंजे महबूब जो ख़याल रखंदो आहे, हींअर मुंहिंजो महबूब मानी खाईंदो हूंदो, हींअर मुंहिंजो महबूब मस्जिद नबवी में नफ़ल पढ़ंदो हूंदो, हींअर मुंहिंजो महबूब दिल भर जा दीदार कंदो हूंदो। अहिड़ो ख़याल पंहिंजे दिल में रख त मुंहिंजी दिल ज़िक्र थी करे अल्लाह अल्लाह अल्लाह। जेकर क़ल्बी ज़िक्र ॾुखियो लॻे त ज़ुबानी ज़िक्र कंदो रहो, ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा। हस्बी रब्बी जल्लल्लाह
चो ला इलाहा इल्लल्लाह 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 मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझे मुर्शिद सजण सही फरमायो तो फकीरो जेकरे किथे सादड़ा मानुअन कल्बी जिक्र समझ में नथो अचे त अफजल जिक्र ला इलाहा इल्लल्लाह इहो त समझ में ईंदो उन जी तस्बीह कराए छडियो अल्लाह जो जिक्र त थी विंदो रब जो कुर्ब त मिली विंदो। मुझा दोस्त बस ये आखिरी लफ्ज त या रहो पिरिय वट या कर पिरिय जी पचार इन्हनि बिन्ही खां धार शल कादिर कंहिंखे न करे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मूं गुनाहगार जो चवण तव्हां जो ॿुधण पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए। आयत जो तर्जुमो ई पूरो कोन थियो। सच पुछो त हे त अहिड़ो चरियो फ़क़ीर आहे जेकॾहिं थोरो न तव्हां रुगी रिस्पॉन्स ॾींदा अचो ह रुगी थोरो रुगी हा या न कर कंदा अचो ह न पोइ ॾिसो ह मज़ा त राज पर कीअं थो चरियनि वांगुरु मस्तु थिए पंहिंजे पिरीअ जे पैगाम में। पर तव्हां कई चुप असां बि हलायो पंहिंजो वस इंशा अल्लाह ताला हे जेको बूटड़ो पोखियो था वञो इहो वधी जवान थींदो ए वण थींदो एड़ो वण थींदो जंहिंमें अंब लगंदा किस्मे किस्मे फ्रूट लगंदा दुनिया खाईंदी ओड़ो पाड़ो खाईंदो। साईं अब्दुल हक वारा हेॾो आराई वेठा आहिनि इंशाअल्लाह ताला मुंहिंजो दोस्त आहे से मौलाना अब्दुल हक साहब उहो बि इंशाअल्लाह हिन वण जो मेवो खाईंदो उनखे बि मज़ो ईंदो इन वण जे छांव जे हेठों विहंदो। छो मुंहिंजा दोस्त ही वण आहे ई अहिड़ो जेको प्यार जो वण मोहब्बत जो वण ज़िक्र जो वण फ़िक्र जो वण मदीने वारे घोट जो इश्क जो वणा बस जेको हिन वण जे हेठों ईंदो वेंदो जे नूह अलैहिस्सलाम के अल्लाह फरमायो न मुंहिंजा सोना बेड़ी तैयार कंदो वञ जेको बेड़ीअ में ईंदो वेंदो दुनिया जे मुसीबतुनि खां बचंदो वेंदो। हे इश्क जो अहिड़ो वणा जंहिंखे फल मिलियो उहो बि मस्त थियो। ओ चरियो ॾिसो क्लाशन खयो बीठो क्लाशन को खयो बीठो आहे इहो छो खयो बीठो आहे इनखे बि ने वण जे फल जो ज़रड़ो मिली वियो आहे। हाणे जो चरिए ज़रड़ो खाधो आहे चए थो मां पंहिंजी जान पहिरीं कुर्बान करण जे लाइ तयार बीठो हूंदो आहे। हे इन लाइ न बीठो आहे इन लाइ बीठो त मता को शैतान मता को पलीत जे साम्हूं त फिलहाल त दफ़ो कयां पोइ जीअं हूंदो तीअं थींदो। ओ मुंहिंजा दोस्त हर माण्हू मूंखे यकीन आहे त शैतान सभु ॿधा पिया आहिनि कोई शैतान खुलियल न आहे। रमज़ान में सभु शैतान सरकश क़ैद लॻा पिया आहिनि जहन्नम जा दरवाज़ा ई बंदि लॻा पिया आहिनि कोई बि न आहे। पर फ़क़ीर दोनों जवानी के मस्ती में चूर न तेरा कुसूर न मेरा कुसूर। हे फ़क़ीर पंहिंजे इश्क जे हथों मजबूर आहे इन करे इनखे हरदम वसीहा कावड़ा छो त साहबा जी सुन्नत चाहे वरी फ़क़ीर शुरू थियो तो वरी रात मुझो मदीने जो साईं सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी में अचन था सुनो अबू बकर सिद्दीक सुनो कुरान करीम जी तिलावत करे रहियो वाह सहाबी तुझो शान खुदा जो कसम अबू बकर जो नालो वठंदा हूं जान ये ठरी पवंदी आहे। सुने उमर जो नालो वठंदा हूं वार वार कांडार जी विंदो आहे। सुने उस्मान गनी जो नालो वठंदा हूं दिल इएं शादो बाद थी वेंदी आहे। पर जॾहिं दिल पर अली सुन जो नालो वठंदा हूं त एडी हिम्मत ऐं कुवत जान में अचे वेंदी आहे जो चवंदा हूं दुनिया जो कहिड़ो बि ॾुखियो कमु हुजे हिन मुक जो हणऊं त जबल वांगुरु टुकड़ा थी वेंदा। अबू बकर सुनो कुरान थो पढ़े मुझो मदीने जो शहनशाह चे थो ॾिसे थो त अबू बकर आहिस्ते आहिस्ते कुरान जी तिलावत करे रहियो आहे। थोड़ो अॻिते वञनि त सुनो उमर फारूक बि रब जे कुरान जी तिलावत करे रहियो ॾाढो वॾे आवाज़ में कुरान पढ़ी रहियो आहे। मुंहिंजा मदीने जा साईं अबू बकर सुणे का पुछन था त मुझा सुना अबू बकर जी मुझा मदीने जा शहनशाह मुझो अबो मां कुर्बान हुजन भला कुरान करीम के आहिस्ते आहिस्ते छो थो पढ़ी। सुनो अबू बकर सिद्दीक जवाब तो दे ओ मुझा दिल पर मदीने जा घोट इन करे तो आस्ते आस्ते पढ़ा त जेकरे पाड़े में को निंड में पियो आ तो उनजी निंड खराब न थे जेकरे को बीमार आ तो उनके तकलीफ न अचे रस्ते में को ईंदड़ वींदड़ा कुरान करीम पढ़ण सुन्नता बुधण फर्जा मता को दिल सा न बुधे ऐं उनके तकलीफ ते गुनाह थी पवे न करे आहिस्ते आहिस्ते तो कुरान पढ़ा। मुझे मदीने जे साईं फरमायो अबू बकर भलो थो करी हुजूर छा फरमायो अबू बकर
गाला गाला अबू बकर भलो थो करी अगते वधिया त सुनो उमर वडे आवाज सां कुरान पे तो पढ़ उमर जी मुझा सुना अबो अमा कुर्बान वञन वाह वाह सहाबा तहां जो इश्क मुझा महबूब मुझो अबो अमा कुर्बान थियन ऐ सुना उमर दे खबर कुरान डाढिया छो थो पढ़ी मुझा दिल पर हबीब इन करे तू कुरान डाढिया पढ़ा त रब जो वायदो दिल पर तुझो भी फरमाना त जह जह जगह ते कुरान जो आवाज विंदो आ शैतान 100 कदमों का पोते डुकी भजी विंदो आ डाढिया कुरान तो पढ़ा त मुझो आवाज परे परे ताई पहुंचे त शैतान परे परे भजी वजे त मुझे चैनी पासा रुगी अल्लाह जे रहमत जो नुज़ूल होजे मुझे मदीने जे शहंशाह फरमायो उमर तू भी डाढो भलो थो करी मना साबित थियो त जे करे अमन ऐं सलामती जो दौर आ त अबू बकर सिद्दीक जो रस्तो अख्तियार कर पर जे करे भाड़ियन जो दौर आ बगावत जो दौर आ त उमर फारूक वांगे हकल करे मैदान में निकरी पो बई गालियूं भली हाने फकीरन इहो असा यो कम सिखी विया हूं जडे काइन हदीस के डिठो हाने मजबूत थी विया हूं अबू बकर अन्या सुने अबू बकर सिद्दीक जो तरीको आ सबुरा सुकूना पर जेको फुलन में न कम रथियो त हाने सा के उमर फारूक रो डंडो भी खणो पवंदो हाँ इहा खबर हो जेव इन करे पे वजाहत कया त भले ही आवाज पहुंचे कैसेटन जे जरिए खबर पवे त हाँ फकीरन जो पैगाम हर जगह ते सागियो अमन जो पैगाम मोहब्बत जो पैगाम डंडो छाजो खणदासी अल्लाह जे कुरान के इए खोले खोले पढ़ंदासी जो शैतान 100 माइल भजी दो परे मदीने वाले घोट जो हदीसूं इए खोले खोले वाज़े कंदासी औलिया अल्लाह जे मोहब्बत जो गालियूं इए खोले खोले पढ़ंदासी तकरीबन 1.5 कलाक पौना 2 कलाक थियान हिकड़ो लफ्ज एड़ो बुधायो आहे जेको किनो हुजे बुधायो अदा हिकड़ो लफ्ज न थींदो न किनो भला एड़ो को लफ्ज जेको कंजी दिल आज़ारी कंदो हुजे सवा हिकड़े जी दिल आज़ारी थी हुंदी कंजी शैतान जी कंजी दिल आज़ारी थी हुंदी शैतान जी सुभाणे राज पर मुझा मित्र इंशाअल्लाह ताला रोजो रखंदा शैतान जो हल बढ़ायो चरियो आयो नचो करे छडी 27 रोजा मां ॾाढी हुकूमत कई राजपरन जे मथा रोज़ो ही कोन पे रखन ॾिनो मान के गाह में सुक कयम के गुड ते सुक कयम हे चरियो आयो हे फुलन जा चरिया वरी फकीर हेडो आयो चाचो दाऊद रे वासनी ताने तो हे फकीर लौंग के घणी तैयार कयो फकीर लौंग घणी प्रोग्राम कयो अब हाने सुभाणे जो राजपर रोज़ो रखियो तो शैतान जी दांगी भजी पई छो अल्लाह जे करीब थी वियो न इंशाअल्लाह ताला रोज़ो रखंदासी मुझा मित्र इंशाअल्लाह ताला रोज़ो रखंदासी पांजे रब के राज़ी कंदासी उन दर का सवा मिठा केड़ो दर उन सोने के राज़ी कंदासी मल्लहुल मौला फलहुल कुल जंजो रब तहजो सब इंशाअल्लाह ताला उम्मीद है त ही ऑपरेशन पांजी रिपोर्ट रिजल्ट देखारिंदो इंशाअल्लाह ताला गदगुद खत्म थी विंदा हे जेके मरीज मर्ज थर्ज होया सब रब कंदो खत्म थींदा सब आशिक सादिक बनजी विंदो व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन से जो रोज़ो रखंदो सो नमाज न पढ़ंदो हरू पर असा राजपरेड़ा वेल भी ना हो फकीर थदो थी आ एड़ी गाल भी कोने के जलसो राजपन रखियो आ न राजपरन फकीरन जलसो रखे ई हरू पर वेल भी कोन हे फकीर पता राजपर आ न अदा कावन के भी पांजे कावन सा प्यारा मुखे भी पांजे राजपर अदा ता सा प्यारा न सा के इंशाअल्लाह ताला मस्जिद में तरावी हलंदी नमाज भी पढ़ंदा से वठ लिखत ॼाणा तो के लिखत अदा हाथ मथे खणी फकीर के दस्यो इंशाअल्लाह ताला नमाज हादिस मता चमी फकीर ई आखिरी शहर तहां के बुधाया कह दोस्त मोबाइल जे जरिए वो शहर इंग्लिश में लफ्ज इंग्लिश जा उच्चार उर्दू जा मोकलियो पो दिल के वणियो छो त ताजो मदीनो दिसी आयो होस पो उन के वरी मां सिंधी में थोड़ो ट्रांसलेट कयो पो हाने उन तहां के थोड़ो बुधाया थो सफा थोड़ो तात खबर पवे त मोहब्बत छा के चेबो आ फकीर थोड़ी रोशनी दी जा शहर मदीनो जडहि डिठो शहर मदीनो जडहि डिठो दिलड़ी ठरी पई
सुहिणा मुंहिंजी पर रुअंदे रुअंदे जॾहिं मदीनो छॾियो मूं रुअंदे रुअंदे जॾहिं मदीनो छॾियो मूं दिलड़ी रहिजी वई उते सुहिणा मुंहिंजी फ़कीर पंहिंजे महबूब खे छा थो चवे आका मुंहिंजूं अखियूं ही अखियूं मदीने रहिजी वयूं आका मुंहिंजूं अखियूं ही अखियूं मदीने रहिजी वयूं पूरी थी वई वीज़ा जॾहिं पूरी थी वई वीज़ा जॾहिं जुदायूं शुरू थी वयूं आका मुंहिंजूं अखियूं मदीने रहिजी वयूं आका मुंहिंजूं अखियूं ही अखियूं मदीने रहिजी वयूं पूरी थी वई वीज़ा जॾहिं जुदायूं शुरू थी वयूं आका मुंहिंजूं अखियूं मदीने रहिजी वयूं दर ते सुहिणा तोई सॾियो वापस मिठड़ा तोई छॾियो दर ते सुहिणा तोई सॾियो वापस मिठड़ा तोई छॾियो तुंहिंजे दर जे सुहिणनि यादूं आका मुंहिंजो साथ न छॾियो तुंहिंजे दर जे मिठड़नि यादूं आका मुंहिंजो साथ न छॾियो हर हर सोचे सोचे हर हर सोचे ही अखिड़ियूं आलियूं रहियूं आका मुंहिंजूं अखिड़ियूं मदीने रहिजी वयूं सुहिणा मुंहिंजूं अखिड़ियूं मदीने में रहिजी वयूं पूरी थी वई वीज़ा जॾहिं पूरी थी वई वीज़ा जॾहिं जुदायूं शुरू थी वयूं आका मुंहिंजूं अखिड़ियूं मदीने में रहिजी वयूं आबे ज़मज़म पीअंदो रहियुसि मस्तीअ में उते घुमंदो रहियुसि आबे ज़मज़म पीअंदो रहियुसि मस्तीअ में उते घुमंदो रहियुसि तुंहिंजे दर जे चाउठ साईं लुड़कनि सां धोअंदो मां रहियुसि तुंहिंजे दर जी चाउठ सुहिणा आबोहारे धोअंदो रहियुसि तुंहिंजे दर जी चाउठ सुहिणा चपड़नि सां मचटींदो रहियुसि घुरियूं जेके मूं उते दुआऊं घुरियूं जेके मूं उते दुआऊं
सबई मुंहिंजो पूरियूं थियूं आका मुंहिंजूं अखियूं मदीने रहिजी वयूं आका मुंहिंजूं अखियूं मदीने में रहिजी वयूं वरी वरी ॾिसां मां रोज़ो तुंहिंजो हर हर दिल में ख्यालो आ मुंहिंजो अल्लाह अल्लाह वरी ॾिसां मां रोज़ो तुंहिंजो हर घड़ी या ख्याल ही दिल जो वरी ॾिसां मां रोज़ो तुंहिंजो हर घड़ी या ख्याल ही दिल जो जे मिले मंजूरी दिल पर घरड़ो अॾियां उते मां पंहिंजो वरी ॾिसां मां रोज़ो तुंहिंजो दिल में ख्याल वा हर हर मुंहिंजो जे मिले मंजूरी मिठड़ा घरड़ो अॾियां उते मां पंहिंजो लखे मजबूरियूं विच में लखे मजबूरियूं मिठड़ा रुकावटूं बणजी वयूं आका मुंहिंजूं अखिड़ियूं मदीने में रहिजी वयूं आका मुंहिंजूं अखिड़ियूं मदीने में रहिजी वयूं पूरी थी वई वीज़ा जॾहिं जुदायूं शुरू थी वयूं आका मुंहिंजूं अखियूं मदीने रहिजी वयूं हाय हाय अल्लाह जी ज़ात सभिनी तव्हां खे गुंबज़े खज़रा जो दीदार नसीब करे सोहणे काबे जो तवाफ रब जी ज़ात नसीब करे हिकु दफ़ो पिरी जंहिं ॾिठो न पोइ किथे हिते मज़ो ईंदो हींअर चऊं था त वण घणा काहियूं ही कयूं घर जी फ्रिज वठूं एसी वठूं बंगलो ठारायूं हिकु दफ़ो मदीनो ॾिसी आए न चवंदे कणक जा 5 एकड़ वधीक कया त वीज़ा लॻाए मदीने हली वञा बी तमन्ना ही न थींदी न सही एड़ो सुकून एड़ो दिलबर जो प्यार शल अल्लाह जी राज़ात सोहणे हबीब जे सदके तव्हां सां सभिनी खे नसीब फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन दुआए खैर कयो रात घणी गुज़री वई आहे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आल सय्यदना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लम मुझा मिठड़ा रब करीम ओ मुझा सोहणा रब करीम पांजे मिठड़े महबूब जे सदके में असां गुनाहगारन जे हीणे हाल जे मथा रहम फरमा मुझा मौला असां गुनाहगार ऐबदार खतादार तू सोहणो मालिक खालिक बख्शणहार ओ मुझा मौला पांजे महबूब जे सदके असां जो मिड़ई खताऊं माफ़ फरमा रमजानुल मुबारक जा 27 रोज़ा गुज़री विया मुझा मौला नफ्स कुत्ते जे चंबे में अचे करे कुछ न कमायो थऊं मुझा मौला पांजे उन्हनि सालिहन मुक़र्रबन बानहन जे सदके में जन रातियूं जागी करे तो रब खे राज़ी कयो जन सॼो ॾींहुं रोज़ो रखी तो सोहणे महबूब खे राज़ी कयो मुझा मौला उन्हनि पांजे नेकन सालिहन बानहन जे सदके में असां गुनाहगारन जे हाल मथा रहम फरमा बाकी जेके रमज़ान शरीफ जा रोज़ा हन मुझा मौला उहे ईमान जे सलामती सां रखण जी तौफीक अता फरमा रमज़ान मुबारक जे रहमतुन ऐं बरकतुन सां माला माल फरमा ओ मुझा सोहणा रब करीम हिन ॻोठ जे मथां रहम फरमा हिन ॻोठ जे मथां पंहिंजे रहमत जो नुज़ूल फरमा घरन में जेके मुझियूं अमड़ियूं अदड़ियूं भेनरूं वेठियूं हन मुझा मौला पंहिंजे महबूब जे सदके उन्हनि जे अंदर में भी अम्मा फातिमा वारी मोहब्बत इश्क बेदार फरमा मुझा रब करीम मुझे अमड़न भेनरुनि खे भी बाकी रमज़ान शरीफ जा रोज़ा रखण जी तौफीक अता फरमा या अल्लाह हिन पूरे इलाइके जे मथां पंहिंजे रहमत जो नुज़ूल फरमा हिन सोहणी सिंधड़ीअ जे मथां मुझा मौला पंहिंजे रहमत जो नुज़ूल फरमा हिन प्यारे पाकिस्तान जे मथां मुझा रब करीम पंहिंजे रहमत जो नुज़ूल फरमा या अल्लाह पूरी दुनिया जे अंदर जिथे जिथे मुसलमान वसी रहिया हन मुझा रब करीम पंहिंजे महबूब जे सदके में उन्हनि जमी मुसलमाननि जे हाल जे मथां रहम फरमा उन्हनि जूं मुश्किलातूं आसान फरमा ओ मुझा सोहणा रब करीम जेके असांजा अज़ीज़ व अकारब ही दुनिया छॾे विया आहिनि उन्हनि जूं क़बरूं कुशादियूं फरमा
उन्हनि जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाए, उन्हनि खे पंहिंजे अनवारे रहमत में जगह अता फरमाए। मुंहिंजा मौला जे लौंग फ़क़ीर या ॿियनि दोस्तनि गॾिजी करे ही प्रोग्राम कयो, मुंहिंजा मौला हिन प्रोग्राम खे सजायो पंहिंजे महबूब जे सदके, उन्हनि जे दिलनि खे पंहिंजे पंहिंजे महबूब जे मुहब्बत सां सिंगार, उन्हनि जे घरनि खे रब करीम पंहिंजे क़ुरान जे लोलीअ सां सिंगार। मुंहिंजा मौला पंहिंजे महबूब जे सदके में जेके जेके दोस्त विखड़ू भरे आया या जेके असांजा दोस्त या असांजूं अमड़ियूं भेनरूं पंहिंजे घर में वेही तो रब जो तुंहिंजे महबूब जी ॿोली ॿुधी रहियूं आहिनि, मुंहिंजा मौला उन्हनि जे दिलनि जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा। जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़गार अता फरमाए। मुंहिंजा मौला जेके हारी आहिनि उन्हनि जे हार पे में बरकतूं अता फरमाए। जेके ज़मीदार आहिनि उन्हनि जे ज़मीदारीअ खे बरकत वारो बनाए। जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि जे नौकरीअ खे उन्हनि जे लाइ इज़त वारो बनाए। जेके कारोबार वारा आहिनि उन्हनि जे कारोबार में बरकतूं अता फरमाए। जेके मज़दूर आहिनि उन्हनि जी रोज़ी कुशादी अता फरमाए। मुंहिंजा मौला पंहिंजे महबूब जे सदके जेके जेकी हथड़ा खयो वेठा हूं, ख़ाली झोलियूं झलियो बीठा आहिनि, बे औलादी आहिनि उन्हनि के नेक साले औलाद अता फरमाए। बीमार आहिनि उन्हनि खे शिफ़ाए कामिला अता फरमाए। बेनिमाज़ी उन्हनि खे 5 वक्त बा जमात नसीब फरमाए। जे कर्ज वारा उन्हनि जा कर्ज दूर फरमाए। मुंहिंजा मौला जेकी घुरियो अथऊं उहो बि अता फरमाए, जेको न घुरी सघिया हूं उहो बि अता फरमाए। मुंहिंजा रब करीम असां घुरियो आहे अकुल जे आहर, तूं अता कर पंहिंजे पंहिंजे महबूब जे शान जे आहर। ओ मुंहिंजा मौला, ओ दिलनि जा हाल ॼाणंदड़ रब, ओ दुआनि जा क़बूल कंदड़ रब, मदीने वारे घोट जे सदके में असांजे दिलनि जा नेक तमन्नाऊं पूरियूं फरमाए, असांजे दिलनि जा नेक मतलब पूरा फरमाए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम बिबरकत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आल सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही सय्यिदना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सजी